अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलामत न्यूज़ से गड्ढो आवां जो मेज़बान इमरान सरकी एक सीनियर सहाफ़ी ऐं दूल्हा दरिया खान ते वध में वध लिखंदड़ लाशारी बिरादरी जो एक अज़ीम बेलोस जाखोड़ी इंसान खां महरूम थी वई आहे। लाशारी बिरादरी लाइ उन तारीख़ी सियाण तोड़े उनखे गॾु करण वारी जिदोजहद जेके वॾे पैमाने ते कोशिशूं बिरादरी लाइ गॾु करण लाइ उन जेके कोशिशूं कयूं, अॼु उन्हनि जो वॾो सान्यो आहे। अॼु मुकमल तौर ते लाशारी बिरादरी जे गॾु करण वारो बाब बंदि थी वियो आहे। ऑल पाकिस्तान लाशारी तंज़ीम जे बानी माहवार लाशार अख़बार जे चीफ एडिटर झूने सहाफ़ी मोहम्मद सफ़र खान लाशारी जी वफ़ात ते संदसि ख़ानदान सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। लाशारी बिरादरी लाइ कयल संदसि अनेक ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। पूरे पाकिस्तान जे लाशारी बिरादरी के हिक ॿिए सां गॾाइण ऐं लाशारी कबीले जी तारीख़ खे सेड़ाइण में संदसि काराइतो किरदारु रहियो आहे। ख़ासि करे सिंध जे हीरे दूल्हे दरिया खान जी शख़्सियत ते हिन लगातार अधु सदी ताईं सेमिनार कराया ऐं उन शख़्सियत ते मुख़्तलिफ़ हिसनि में अलॻि अलॻि किताब पिणु छपाया आहिनि। हिन अमूल इंसान खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। ऑल पाकिस्तान लाशारी वेलफेयर तंज़ीम जो बानी हुयो। अॻवाणो मरकज़ी सदर जो मुसनफ़ जे जनाज़े निमाज़ पंहिंजे अबाए ॻोठ मोहम्मद सफ़र खान लाशारी तालका डोकरी ज़िला लाड़काने में अदा कई वई, जंहिंमें पंजाब ऐं बलोचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा जे लाशारी बिरादरी सहाफ़िन सियासी समाजी अदबी हलकनि सां वास्तो रखंदड़नि वॾी तादाद में शिरकत कई। सरदार गुलाम मुस्तफ़ा लाशारी, वकील मीर गौस बख्श लाशारी, हाजी शाहमुराद लाशारी, रईस अलीगुल लाशारी, डॉक्टर मीर हसन लाशारी, ठुल्ला खां मीर नवाज लाशारी, मोहम्मद सोहेल लाशारी ऐं नौशर फिरोज खां, उस्ताद अली बख्श लाशारी, वडेरो निज़ामुद्दीन कलोड़ो, सुराई मंजूर खान लाशारी, सीनियर सहाफ़ी नियाज लाशारी, अंगण खान लाशारी, हालाई सरदार मुश्ताक खान सुराई, मोहम्मद हसन कलोड़ो ऐं ॿियनि सङे माण्हुनि महरूम जे जनाज़े नमाज़ में शिरकत करे ऐं मिटी मां हवाले कयो वियो। हाणे ॾींदा मूंखे इजाज़त। अल्लाह नगहबान, सिंध सलामत।